भारतीय फ़ौज पाकिस्तान सां जंग में जंगी जहाज़ तबाह थियण जी तस्दीक करे छॾी। भारतीय चीफ ऑफ डिफेंस जनरल अनिल चौहान जो चवणु आहे त पाकिस्तान सां जंग में जंगी जहाज़ तबाह थिया आहिनि, पर तादाद ॿुधाइण मुमकिन नाहे। जंग में नाकाम हिकमत अमली सबबि जंगी जहाज़ विञाए छॾिया आहिनि। पाकिस्तान के अरशद नदीम एशियन एथलेटिक्स चैंपियनशिप खटे वरती। दखण कोरिया में थियल मुकाबलन में अरशद नदीम 86.40 मीटर थरो करे सोभ हासिल कई। सदर आसफली ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं ॿियनि जूं अरशद नदीम खे वाधायूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी हिक ॾींहं जे दौरे ते कोयटा आमद। बलूचिस्तान जे वरी वज़ीर सरफराज़ बुगटी ॿियनि तरफ़ां संदसि साथिया वज़ीर आज़म फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं ॿिया क़बाइली जरगे में शिरकत कंदा। अमन अमान समेत मजमूई सूरत-ए-हाल बाबति ॻाल्हियूं थींदियूं। बलूचिस्तान जे अॻवाननि खे मुख़्तलिफ़ मामलनि ते एतमाद में वरितो वेंदो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तान ऐं भारत में जंग लॻी त ॿिन्ही मुल्कनि सां को बि वापारी मुआहिदो न थींदो। पाकिस्तान ऐं भारत विच में ख़तरनाक जंग खे रोकियो, अहिड़ी जंग खे रोकियो जेका एटमी जंग में तब्दील थी वञे हा। अमरीका पाकिस्तान ऐं भारत सां वापार जी ॻाल्हि कई, वाज़े कयो त हिक ॿिए ते गोलियूं हलाईंदा। ॿिन्ही मुल्कनि सां वापारी मुआहिदे में दिलचस्पी न हूंदी। पाकिस्तानी हुकूमत जा नुमाइंदा ईंदड़ हफ़्ते अमरीका अची रहिया आहिनि। टैरिफ ते बाज़ाब्ता ॻाल्हियूं थींदियूं। पाकिस्तान भारत में इस्लामोफोबिया जे वधंदड़ वाक़िअनि ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। पढ़ी ऑफिस जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त भारत में इस्लामोफोबिया जे वधंदड़ वाक़िअनि जो दुनिया खे नोटिस वठणु घुरिजे। भारत में मुसलमाननि खे निशानो बणाइण जे वाक़िअनि जी सरकारी सरपरस्ती इंसानी हक़नि जी संगीन भञकड़ी आहे। समूरनि शहरनि जी मज़हबी आज़ादी ऐं हिफ़ाज़त खे यक़ीनी बणाए वञे। IMF बिटकॉइन माइनिंग ऐं AI खे बिजली ॾियण ते ॻणती ज़ाहिर करे छॾी। वज़ाहत तलब बिटकॉइन माइनिंग खे बिजली ॾियण बाबति वर्चुअल ॻाल्हियूं थींदियूं। आलमी मालियाती इदारे जो चवणु आहे त कर्ज़ प्रोग्राम में रहंदे समूरा फ़ैसिला सलाह मशवरे सां करणु घुरिजनि। ज़राअत वारे सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श महर तरफ़ां ज़राअत जे शोबे ते टैक्स खणण जी मुखालफ़त। संदसि चवणु आहे त भाण फुहारे ऐं ज़रई औज़ारनि ते टैक्स खणण जो मुतालबो ॻणतीअ जोॻो आहे। 18% GST फेडरल एक्साइज़ ड्यूटी वाद गैर मुंसिफ़ाणो ऐं हारी दुश्मन क़दम आहे। ज़रई शोबे ते टैक्स हारनि लाइ नुक़सानकार साबित थींदी। मौसमी तब्दीलियुनि, पाणी जी खोट ऐं घटि अघनि बाबति हारी बदहाली जो शिकार आहिनि। PP शहीद भुट्टो जे बानी शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पगदार पुट ज़ुल्फ़िकार जूनियर मोरे वाक़े जी अदालती जांच जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त केनालनि ऐं ज़मीनुनि जे अलाटमेंट ख़िलाफ़ पुरअमन एहतजाज ते पुलिस जी लठबाज़ी खां पोइ रद्द अमल थियो आहे। मोरे में MRD तहरीक दौरान दादू वारियूं हालतूं नज़र अची रहियूं आहिनि। पुलिस खे कंहिं जी वंगार वहण बदिरां पंहिंजो कमु करणु घुरिजे। मक़तूलनि जे वारसनि जा ख़दशा ख़तमु करण लाइ मोरे वाक़े जी अदालती जांच थियणु घुरिजे। ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर जी मोरे भरिसां ॻोठ बिजाराणी लगारी में इरफान लगारी हिदायत लगारी जे वारसनि सां ताज़ियत। दादू जी अदालत मेहड़ वाक़े बाबति केस जी ॿुधणी 14 जून ताईं मुलतवी। उमेरो बाब चांदो जो चवणु आहे त केस जी ॿुधणी घणी हद ताईं मुकमल थी चुकी आहे। ॿिन्ही धुरनि जे वकीलनि खां आॾी पुछा थींदी। संदसि जदोजहद खां पोइ समूरी सिंध में सरदारी निज़ाम ख़िलाफ़ माण्हू रोडनि ते निकिता आहिनि। अदालतुनि मां इंसाफ़ जी उमेद आहे। मलीर में बिजली बंदिश ख़िलाफ़ शहरनि जो औरतुनि ऐं ॿारनि समेत ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो। क़ौमी शाहरा ते धरणो ट्रैफ़िक पहुतल। SSP सां ॻाल्हियुनि खां पोइ एहतजाज ख़तमु करण जो ऐलान। ॻोठाणनि जो चवणु आहे त लोड शेडिंग सबबि इलाइक़े में पीअण जे पाणी जो बहिरान वधी वियो आहे। मलीर सिटी जे समूरनि ॻोठनि जी बिजली बंदि हुअण सबबि माण्हू परेशान आहिनि।
झिरक वेझो ईरान बेले में हथियारबंदनि जी फायरिंग मां ऐं धीउ क़तल बजणा ज़ख़्मी हथियारबंदनि गोलियूं हणी रज़िया खुसो संदसि न्याणी अज़ीज़ा खे क़तल करे छॾियो गोली लॻण सबबि गुलाम दीन ऐं गुलाम मुस्तफ़ा खुसो ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल डोकरी में नौजवान के कत्ल खिलाफ बेढी भी शटरबंद हड़ताल ऐं धरणो अॻवाणनि जो चवण आहे त पुलिस सोनो ख़ान जानू जे कातिलनि खे गिरफ़्तार करण में नाकाम थी चुकी आहे बदअमनी सबबि माण्हू पाण खे ग़ैर महफ़ूज़ सम्झी रहिया आहिनि भान सईदाबाद में बदअमनी खिलाफ शहरी एक्शन कमेटी जे सर ते एहतजाजी मुज़ाहिरो अॻवाणनि जो चवण आहे त पुलिस सोनार के दुकान मां करोड़े रुपयनि जे धाड़े जे जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे बदअमनी सबबि वापारी शहरी गैर महफ़ूज़ आहिनि टंडो मीर अली में ॻोठाणनि जो पुलिस खिलाफ औरतुनि समेत एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो ॻोठाणनि जो चवण आहे त पुलिस इंतकामी कार्रवाइनि जो तसलसुल तेज़ करे छॾियो आहे बिना कंहिं जवाज़ खे घरनि ते चढ़ाई करे परेशान कयो पियो वञे ऐं गंबर जी गुलशन रहीम कॉलोनी में बैटरी फाटण सबबि ज़ख़्मी थिए वधीक हिकु नींगर पहुचाया आहिनि अली शेख जी गिम्स अस्पताल में पहुचण बाद पुतनि जो अंग वधी टे थी वियो वाक़े सबबि इलाइक़े में ज़ोर